अचो त हिकु अहिड़ी सूरत हाल जे बारे में सोचूं जंहिंमें असां वटि हिकिड़ो सिक्को आहे ऐं मां हिते इन सिके खे ठाहियां थो ऐं इन सिके जा ॿ पासा हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे हेड्स, यानी जंहिं पासे असां वटि शिकिल ठहियलु हूंदी आहे, जीअं असां वटि रुपए वारे सिके में क़ाइदिज़म ठहियलु हूंदो आहे त असां वटि इहो सिक्को आहे ऐं इन सिके खे असां कुझु दफ़ा उछालियूं था ऐं ॾिसूं था त असां वटि छा नतीजा निकिरनि था। त अगरि असां हिनखे हिकु दफ़ो उछालियूं त असां वटि प्रोबेबिलिटी छा आहे त असां वटि हेड्स अचे, उहा आहे 1/2, छाकाणि त इम्कान ॿ आहिनि। हिकिड़ो या त हेड अची सघे थो या त टेल अची सघे थो, त मतिलबु 1/2 असां वटि इम्कान आहे हेड्स अचण जो ऐं इन जी प्रोबेबिलिटी छा आहे त टेल्स अचे ऐं उनजी प्रोबेबिलिटी बि साॻी आहे 1/2, छाकाणि त इम्कान ॿ आहिनि। हिकु टेल्स अची सघे थो या हेड्स अची सघे थो ऐं जेको असां घुर्बल आहे उहो टेल्स आहे, त माने 1/2। ऐं इहो प्रोबेबिलिटी जो हिकिड़ो जनरल प्रिंसिपल आहे या आम क़ाइदो आहे त जॾहिं असां तमामु जेके बि नतीजा मुमकिन हूंदा आहिनि सभई पॉसिबिलिटीज़ खे एड कंदा आहियूं त असां वटि हिकु जवाबु ईंदो आहे। जीअं हिते असां वटि हेड हुयो जंहिंजी प्रोबेबिलिटी अधु हुई 1/2 ऐं वरी टेल्स अची सघे पियो ऐं उनजी प्रोबेबिलिटी बि अधु हुई जेका 1/2 हुई। ऐं अगरि असां ॿिन्हिनि खे जोड़ कयूं त असां वटि जवाबु ईंदो 1, यानी असां वटि जेका प्रोबेबिलिटी तमामु जेके बि इवेंट्स थी सघनि था उन्हनि जी अगरि असां जोड़ कंदासीं त असां वटि प्रोबेबिलिटी 1 ईंदी। हाणे अचो त हिकिड़ो ॿियो मिसाल कयूं था ऐं अगरि असां हिन सिके खे 2 दफ़ा उछालियूं त असां वटि इन शइ जी प्रोबेबिलिटी छा हूंदी त असां वटि 2 दफ़ा हेड्स अचे, यानी हिकिड़ो हेड अचे हिकिड़े सिके में ऐं ॿिए सिके में बि हेड अचे। हाणे इन खे सोचण ऐं सम्झण जा 2 तरीक़ा आहिनि। हिकु तरीक़ो त असां वटि इहो आहे त असां तमामु जेके बि आउटकम्स आहिनि, जीअं असां अगरि 2 दफ़ा सिके खे उछालियूं त असां वटि या त 2 दफ़ा हेड अची सघे थो या हिकिड़े में हेड ऐं ॿिए में टेल अची सघे थो, या पहिरें में टेल अचे ऐं ॿिए में हेड अची सघे थो ऐं आख़िर में ॿिन्हिनि में टेल अची सघे थो। यानी इहे 4 मुमकिनात आहिनि, इहे 4 पॉसिबिलिटीज़ आहिनि जेके थी सघनि थियूं इन 2 सिकनि खे उछालण में। हाणे असांखे ॻोल्हणी इहा आहे त जंहिंमें 2 दफ़ा असां वटि हेड अचे। ऐं ॿियो इहो तरीक़ो आहे त असां अगरि ॾिसूं त असां हिकिड़ो सिको उछालियूं था त मतिलबु उन में 2 दफ़ा पॉसिबिलिटी आहे हेड ऐं टेल अचण जी ऐं ॿिए सिके में बि 2 पॉसिबिलिटीज़ आहिनि हेड ऐं टेल अचण जी। यानी असांजो जेको वंड थींदो उहो 4 सां थींदो, यानी असां वटि पॉसिबिलिटीज़ 4 आहिनि। ऐं असांखे जेको घुर्बल आहे, जेको असांजो इवेंट रिक्वायर्ड आहे, उहो ॾिसो उहो घणा दफ़ा थो अचे। उहो सिर्फ़ु हिकु दफ़ो थो अचे, यानी हिकिड़ो अहिड़ो इवेंट आहे जंहिंमें 2 हेड्स आहिनि, यानी असांजी प्रोबेबिलिटी थींदी 1/4, छाकाणि त सिर्फ़ु हिकिड़ो ई अहिड़ो नतीजो आहे जेको असांखे घुर्बल हुयो ऐं जेके मुकमल नतीजा हुया उहे 4 हुया, जेके इम्कान हुया उहे 4 हुया, त असां वटि प्रोबेबिलिटी निकिती 1/4। ऐं ॿियो तरीक़ो इहो आहे इन साॻी प्रोबेबिलिटी कढण जो त असां इंडिपेंडेंट इवेंट्स खे सम्झूं, यानी आज़ाद वाक़िया। अच्छा, हाणे इंडिपेंडेंट इवेंट छा हूंदो आहे? जीअं हाणे असां वटि हेड हुयो, जेको पहिरियों सिको असां उछालियूं पिया, त असांजो जेको पहिरियों सिको असां उछालियूं पिया उनजो ॿिए सिके ते को बि असरु न हुयो। पहिरें में भले हेड्स अचे या टेल्स अचे, पर उन सां ॿिए सिके ते को बि असरु न पियो पवे ऐं को बि उन ते मतिलबु तब्दीली न पई अचे, चेंजिंग न पई अचे। यानी इहे 2 इवेंट्स जेके हुया, जेको 2 दफ़ा असां सिको उछालियूं पिया, इहे पंहिंजी ज़ात में आज़ादु हुया, इंडिपेंडेंट हुया। ऐं इहे सॼा इवेंट्स जेके असां कयासीं इहे इंडिपेंडेंट इवेंट्स आहिनि, यानी हिकिड़े इवेंट जो ॿिए इवेंट सां को बि तालुक़ु न आहे ऐं उन ते को बि असरु नथो छॾे। ऐं जॾहिं असां इंडिपेंडेंट इवेंट खे सम्झी वञूं ऐं असांखे ख़बर पइजी वञे त पहिरें सिके जे ॿिए सिके सां को तालुक़ु न आहे, त असां इन ॿिन्हिनि जी प्रोबेबिलिटीज़ खे पाण में ज़र्ब करे सघूं था। यानी प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग हेड इन फर्स्ट हाफ, मतिलबु पहिरें सिके जे उछालण में असांखे जेका हेड मिलंदी ऐं उनजी प्रोबेबिलिटी खे असां मल्टीप्लाई करे सघूं था ॿिए सिके जे उछालण में जेका असांखे हेड मिलंदी। ऐं पहिरें सिके में हेड अचण जी प्रोबेबिलिटी आहे 1/2 ऐं ॿिए में अचण जी बि हेड अचण जी प्रोबेबिलिटी आहे 1/2। ऐं अगरि असां ॿिन्हिनि खे ज़र्ब कयूं त असांखे 1/4 मिलंदो ऐं इहा असांजी प्रोबेबिलिटी हूंदी 2 दफ़ा हेड अचण जी। ऐं असांखे इहा ई प्रोबेबिलिटी मिली हुई जॾहिं असां सभिनि खे अलॻि अलॻि करे कढियो हुयोसीं। हाणे अचो त हिकिड़ो ॿियो सुवाल था कयूं जंहिंमें असां सिके खे 3 दफ़ा था उछालियूं, त असां वटि इन जी प्रोबेबिलिटी छा आहे त असां वटि पहिरें सिके में टेल्स अचे ऐं उनखां पोइ ॿिए सिके में असां वटि हेड्स अचे ऐं वरी 3 सिके में असां वटि टेल्स अचे। यानी इन ई तरतीब में असां वटि 3 जवाब अचनि, त इन जी प्रोबेबिलिटी छा निकिरंदी? हाणे छाकाणि त इहे हिकिड़े आज़ादु वाक़िया आहिनि, इंडिपेंडेंट इवेंट्स आहिनि, त असां सभिनी जी प्रोबेबिलिटी अलॻि अलॻि सां बि कढी सघूं था। जीअं मिसाल तौर ते जेको पहिरियों सिको आहे, अगरि असां उनखे उछालियूं त उन में टेल्स अचण जी जेका प्रोबेबिलिटी आहे उहा केतिरी आहे? उहा 1/2 आहे। ऐं साॻे तरीक़े सां हेड अचण जी बि ॿिए सिके में 1/2 आहे ऐं वरी साॻे तरीक़े सां टेल्स अचण जी 3 सिके में बि 1/2 आहे। त असां हिनखे अलॻि अलॻि करे लिखूं था त प्रोबेबिलिटी टेल्स अचण जी पहिरें सिके में, उनखे ज़र्ब कंदासीं प्रोबेबिलिटी हेड्स अचण जी ॿिए सिके में ऐं प्रोबेबिलिटी टेल्स अचण जी 3 सिके में। ऐं इन टिनिनि जी प्रोबेबिलिटी अलॻि अलॻि सां असां कढंदासीं त पहिरें जी जेका प्रोबेबिलिटी थींदी उहा थींदी 1/2 ऐं ॿिए जी जेका प्रोबेबिलिटी थींदी उहा बि 1/2 थींदी ऐं 3 जी जेका प्रोबेबिलिटी थींदी उहा बि 1/2 थींदी। ऐं अगरि असां इन्हनि खे ज़र्ब कयूं त 1/2 ज़र्ब 1/2 ज़र्ब 1/2 असां वटि 1/8 थी वेंदो ऐं इहा असां वटि प्रोबेबिलिटी निकिरंदी।
ऐं अगरि असां हिननि खे तस्दीक करणु चाहियूं त असां सॼी टेबल ठाहे सघूं था, जंहिंमें असां अगरि 3 दफ़ा सिक्को उछालियूं त असां वटि कहिड़ा कहिड़ा इवेंट्स अची सघनि था। त हिकिड़े में असां वटि 3 हेड्स ईंदा, या हेड हेड ऐं टेल ईंदो, या हेड टेल हेड ईंदो, या हेड टेल ऐं टेल ईंदो, या असां वटि टेल हेड ऐं हेड ईंदो। ऐं उनखां पोइ अॻिते असां वटि 1 2 3 4 5 आहिनि, 8 थींदियूं पॉसिबिलिटीज़। असां वटि 6 पॉसिबिलिटी इहा आहे त असां वटि टेल ऐं उनखां पोइ वरी हेड ऐं वरी टेल अची सघे थो, ऐं चौथे में असां वटि टेल टेल हेड अची सघे थो, ऐं आख़िरी में असां वटि 3 टेल अची सघनि था। त हाणे इहे असां वटि 8 पॉसिबिलिटीज़ आहिनि, 8 इम्कान आहिनि जेके थी सघनि था। ऐं असांखे जेको घुर्बल आहे ॾिसो उहो कहिड़ो आहे। असां प्रोबेबिलिटी ॻोल्हियूं पिया टेल हेड टेल जी, ऐं टेल हेड टेल जेको आहे उहो सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे इन्हनि 8 मां। त मतिलबु असां वटि जेका प्रोबेबिलिटी निकिती उहा 1/8 निकिती।